हिंगोर जामे जसकम मरकजी अगवान डॉक्टर नियाज़ कालानी जी प्रेस कॉन्फ्रेंस संदस चवण है तो निगरान हुकूमत पारा सिंध जूं ज़मीनूं कंहिंखे विकिरो करे ॾियण जा अख़्तियार न आहिनि। जेकॾहिं सिंध जूं ज़मीनियूं ॾियण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त रहबर कमेटीअ पारां सख़्त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। ग्रेटर थर कैनाल मोल घोड़ो आहे, उनखे जीआरण जी कोशिश बंदि थियणु घुरिजे। हिंगोर जामे डॉक्टर नियाज़ कालानी मोहसिन भेलार ऐं साजिद मंगरियो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कई। हुन वधीक चयो त सिंध जूं ज़मीनूं तीन वाल करण जो कंहिंखे बि अख़्तियार न आहे। नई निगरान हुकूमत खे ज़मीन कंहिं इदारे हवाले करण जो अख़्तियार आहे। सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं पियूं वञनि, सभिनी साज़िशुनि जो सिंध जे माण्हुनि खे मुड़सीअ सां मुक़ाबिलो करणो पवंदो। हुन चयो त निगरान हुकूमत जो कमु सिर्फ़ चूंडो कराइणु आहे, पर हिते सिंधियुनि जी मर्ज़ी ख़िलाफ़ फ़ैसिला कया वञनि पिया, असां उन्हनि कयल फ़ैसिलनि खे रद्द करियूं था। हुन चयो त 10 डिसंबर ते रहबर कमेटीअ जो इजलास रियाज़ चांडियो जी सदारत में सरायो वेंदो, जंहिंमें निगरान हुकूमत पारां सिंध जी ज़मीन इदारनि हवाले करण वारे हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक शुरू कई वेंदी ऐं हिकमत अमली में जोड़ींदासीं। हुन चयो त सिंध में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो आहे, को ॾोह न आहे कयो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती रैलियूं कढण ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।